मुझा प्यारा भावरो, मुझो भेनरूं, नंढे हूंदे खां वठी गुरुदेव साधू वासवानी के श्रीमद भगवत गीता लाए अजीब भक्ति, अजीब प्यार। स्कूल में शागिर्द थी, विद्यार्थी थी, विद्या वठंदो हो। केस चवनि था त तूं सेकंड लैंग्वेज कहिड़ी खणंदे? 3 ॾींहंनि में सिंध में अक्सर करे विद्यार्थी पर्शियन ॿोली सेकंड लैंग्वेज करे खणंदा, विरले को संस्कृत खणंदो हो। पर गुरुदेव साधू वासवानी चवे तो मां संस्कृत खणंदुसि। केस घणो ई सम्झाइनि था घर में त संस्कृत में मार्कूं ॾाढियूं थोरियूं मिलंदियूं आहिनि, संस्कृत जे करे केतिरा फेल थींदा आहिनि। पर ही हिन ॻाल्हि ते बीठो, चई मां संस्कृत कीअं खणंदुसि, मां श्रीमद भगवत गीता इन इट्स ओरिजिनल पढ़णु चाहियां थो, समझणु चाहियां थो। अजीब भक्ति हुई गुरुदेव साधू वासवानी जन के नंढे हूंदे खां वठी गीता वास्ते। जॾहिं 1910 में 100 साल अॻु, एग्जैक्टली अ सेंचुरी अगो, 100 साल अॻु गुरुदेव विलायत में वञनि था, तॾहिं किन चर्चिस में उपदेश ॾियनि था। चर्चिस खे इनवाइट कनि थियूं तव्हां अचो ऐं असांजे कांग्रेगेशन खे अची पंहिंजो उपदेश ॾियो। हिकु अहिड़े मौक़े ते जॾहिं साधू वासवानी पंहिंजो उपदेश पूरो कयो आहे, तॾहिं लोक संदसि चौगिर्द अची विहनि था ऐं खांसि पुछनि था त अॼु तो उपदेश ॾिनो तो के अखर कंहिं पुस्तक मां पढ़ी असांखे ॿुधाया, इहो पुस्तक कहिड़ो हो ऐं इहे अखर कहिड़ी ॿोलीअ जा हुआ। अजीब मिठा जिन अखरनि में हो। असां त पे चयो त तुंहिंजे करे इन पुस्तक मां इहे अखर पढ़ंदो रही, जेतोणीकि असां हिकु अखर बि कीन सम्झो, पर इन्हनि अखरनि में एॾो मिठास हो जो असां चयो त तूं इहे अखर पढ़ंदो रही, पढ़ंदो रही। तॾहिं गुरुदेव खेनि ॿुधाए थो, चए थो त इहो पुस्तक हो श्रीमद भगवत गीता, जंहिं पुस्तक में ॾिनल आहे सिख्या। जब श्री कृष्ण अची पंहिंजे प्यारे अर्जुन खे ॾिनी। पुस्तक जो नालो श्रीमद भगवत गीता ऐं ॿोली, जंहिं ॿोलीअ में इहे अखर हुआ, उहा ॿोली संस्कृत ॿोली। माण्हू चवनि था असीं इहा ॿोली सिखणु चाहियूं था, असीं कीअं सिखी सघूं? अहिड़ी मिठी ॿोली असीं कीअं सिखूं? तॾहिं गुरुदेव खेनि चवे थो ॿोली थोरी ॾुखी आहे, सवली न आहे, इन करे तव्हीं शायदि सिखण खां पोइ ॾिसंदा त ॿोली केॾो न ॾुखी आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, उन मौक़े ते गुरुदेव साधू वासवानी इन श्लोक ते उपदेश ॾिनो, पत्रम पुष्पम फलम तोयम। श्री कृष्ण चवे थो अर्जुन खे, अर्जुन मुंहिंजा प्यारा, जेकॾहिं को बि भक्तीअ में भरिजी दिल जे प्रेम में मूंखे
वण जो हिकु पतो ॾे थो, हिकु पुष्प मुंहिंजे चरणनि में रखे थो, पाणीअ जो हिकु ॿ फुरो मूंखे ॾे थो, पत्रम पुष्पम फलम तोयम, मेवो मूंखे ॾे थो, मां उहो भक्तीअ में अर्पण कयल उनजो मुल्ह मां वधीक रखां थो तंहिंखां जो को शाहूकार माण्हू मूंखे करोड़ रुपया अची ॾेई। शाहूकार केॾा न डोनेशन्स ॾियनि था, पर हिननि डोनेशन्स जे पुठियां स्वाभाविक आहे वीचार अची थो उथे त मूं केॾो न वॾो डोनेशन ॾिनो। हिकु माण्हूअ डोनेशन ॾिनो, अपील निकिती, डोनेशन ॾिनई, चई त मां 5 करोड़ रुपया ॾींदुसि। बेशक 5 करोड़ रुपया ॾिनई, पर उन्हनि 5 करोड़नि रुपयनि में हिन माण्हूअ जो अभिमान पियो हो। मूं केॾो न डोनेशन ॾिनो, प्यारा तो डोनेशन कहिड़ो ॾिनो, तोखे इहे पैसा प्यारे प्रभुअ वटां मिलिया, प्यारे प्रभुअ जी बख़्शीश तोखे हुई, जेकी बि असांखे आहे, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेकी बि असांखे आहे सो सभु ॾिनल आहे प्यारे प्रभुअ वटां। प्यारो प्रभु असांखे ॾे थो ऐं असीं त सम्झूं ही सभु असांजो आहे। न, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, श्री कृष्ण चवे थो त इन करोड़ रुपयनि खां वधीक प्यारो मूंखे आहे हिकु पतो, हिकु पुष्प, हिकु फल, जल जा 2 फुरा, जेके तव्हीं मूंखे प्रेम में, प्यार में, भक्तीअ में अर्पण करियो था। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गीता में ॿिया केतिरा वीचार, भेरे भेरे को बि श्लोक तव्हीं खणो, तव्हीं उन में नयूं नयूं मानाऊं ॾिसंदा। शिव हिकु ॾींहुं पार्वतीअ खे वेठे गीता जा के श्लोक सम्झाया। श्लोक पे पढ़ियाई संस्कृत ॿोलीअ में, श्लोक पे पढ़ियाई ऐं प्यारी पार्वतीअ खे वेठे सम्झायाई त हिननि श्लोकनि जी माना छा आहे। पार्वती जो कंधु हेठो वेठे ॿुधाई ध्यान सां। वक़्तु गुज़रियो, पार्वती मथे मुंहुं खयो, ॾिठाई शिव जे अखियुनि मां ॻोढ़ा पे ॻरिया, गंगा जल जमुना जल पे संदसि नेननि मां वहियो। तॾहिं शिव खे चयई, मुंहिंजा प्राणपति, तव्हीं रो छो पिया, तव्हीं मूंखे गीता जो ज्ञान पिया ॾियो, तव्हीं मूंखे गीता मां श्लोक पढ़ी पिया ॿुधायो, मुंहिंजी दिलि केॾो न प्रसन्न थिए थी, पर तव्हीं रो छो था। तॾहिं शिव चवे थो पार्वतीअ खे, पार्वती ही शास्त्र अजीब शास्त्र अथई, मां त जंहिं जंहिं भेरे को बि श्लोक, साॻियो श्लोक जंहिं जंहिं भेरे मां खणां थो, मां ॾिसां थो नयुनि मानाउनि सां भरियल आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, के भाउर आहिनि रोज़ गीता, सॼी गीता जो पाठ कंदा आहिनि। चवंदा आहिनि असांखे 40 मिंट लॻंदा आहिनि ओरिजिनल में, इन द ओरिजिनल संस्कृत पाठ पढ़नि ई। चवनि असांखे 40 मिंट में इहो पाठ असीं पूरो करे सघंदा आहियूं। 40 मिंट त तव्हां ख़र्च कया, पर तव्हांखे फ़ाइदो कहिड़ो पियो? फ़ाइदो कुझु कोन पियो। बहितर आहे असीं हिकु श्लोक खणूं, उहो श्लोक ध्यान सां पढ़ूं, उन श्लोक जे ऊन्हईअ में घिरूं,
उन श्लोक जे हिकु हिकु अखर जी माना पूरी तरह सम्झूं। गीता हिकु वॾो, द गीता इज़ अ बिग ओशन, वॾो महासागर आहे जंहिंजे अंदरि केतिरा मोती पिया आहिनि। हे मोती असांखे चुगणा आहिनि, हे मोती असांखे झपणा आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहे तॾहिं कंदासीं जॾहिं असीं ध्यान सां पढ़ंदासीं। गीता जो पाठ करणु पहिला मां सम्झां थो 3 ॻाल्हियूं ॾाढियूं ज़रूरी आहिनि। गुरुदेव साधू वासवानी असांखे हिकु मौक़े ते इन्हनि 3 ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयो। पहिरीं ॻाल्हि हीअ त असांजो अंतःकरण शुद्ध हुजे। अंतःकरण शुद्ध थिए माना असीं तृष्णा खां परे रहूं। अंतःकरण शुद्ध थिए माना असांजूं अखियूं, असांजी नज़र साफ़ थिए। अंतःकरण शुद्ध थिए माना त असीं इन्हनि भॻलनि, ग़रीबनि, दुखियनि, उन्हनि में पंहिंजे प्रभुअ जो दर्शन करियूं। अंतःकरण साफ़, इहा पहिरीं ॻाल्हि आहे ज़रूरी। जेकॾहिं असीं पूरी तरह गीता जो पाठ करणु चाहियूं था। ॿी ॻाल्हि गुरुदेव चयो, ॿी ॻाल्हि आहे दिलि में प्यास, प्यास प्रभु वास्ते। तव्हां कहिड़ा मिठा गीत ॻाईंदा आहियो। इन्हनि गीतनि में केॾी न प्यास हूंदी आहे, पर असीं ॻायूं था, असांजे अंदरि प्यास नथी अचे। प्यास जॾहिं अचे थी दिलि जे अंदरि, असीं पाण विञाइणु सिखूं था। असीं अञा पाण विञाइणु कीन सिखिया आहियूं। ॿियूं घणेई ॻाल्हियूं सिखिया आहियूं, असांखे धन्यवाद हुजे, पर असीं पाण विञाइणु कीन सिखिया आहियूं। असांखे जेकॾहिं को कुझु चवे थो त वी टेक इट टू हार्ट, असीं कोन कंदासीं अॻिते। बाबा भल तूं अॻिते न कर, तूं पंहिंजे लाइन ते हलंदो हल। प्रभु चवे थो तूं पंहिंजे लाइन ते हलंदो हल, मां तोसां दस्तंदाज़ी नथो करणु चाहियां, पर असां पाण विञाइण अञा कीन सिखिया आहियूं। पाण विञाए, पाण विञाए, पाण विञाए। गुरुदेव साधू वासवानी इन द पीरियड ऑफ हिज ट्रेनिंग, जॾहिं पाण खे ट्रेन पे कयूं, लठियूं पाण खे हणंदा हुआ। का ॻाल्हि जेकॾहिं पूरी तरह न कंदा हुआ, पछता कंदा हुआ, ॻोढ़ा ॻारींदा हुआ, पाण खे लठियूं हणंदा हुआ, पाण खे टाचनियूं फ्लैश में चुभंदा हुआ। दिस इज द वे ऑफ सेल्फ इम्प्रूवमेंट। वी हैव टू इम्प्रूव अवर सेल्फ। छा थियो जे गीता मूं ॻाई, माण्हुनि चयो वाह वाह, छा त हिन गीता ॻाई। छा थियो जे पंडित को आयो, अची गीता जो पाठ पढ़ियईं ऐं असांजे दिलि अंदरि संदसि अखर घिरी विया। छा थियो? जेकॾहिं हू पाण इन अभिमान में वधियो। गुरु हमेशह चाहींदो आहे त मुंहिंजो शिष्य अभिमान परे रहे, कुझु की न थिए, निमाणो थिए। गीता जी पहिरीं सिख्या इहा अथव, निमाणा थियो, कुझु की न थियो। हिकु मौक़े ते गुरुदेव साधू वासवानी असांखे ॿुधायो त 7 ॾाका आहिनि गीता जे सिख्या में। हिकु ॾाको ॿुधायूं त ऑलवेज सीक द लोएस्ट प्लेस, पाण खे हमेशह हेठि करे सम्झ, पाण खे कुझु की न करे सम्झ, ॿियनि खे पाण खां घणो बहितर करे सम्झ। पर असांजे दिलनि अंदरि इहा सिख्या अञा टिके नथी। न, अञा असांखे जनम मरण जे चकर में घणेई चकर हणंदा आहिनि। जॾहिं असीं तयारु थियूं था, असीं कुझु कीन आहियूं, प्रभु आई एम नथिंग। जीअं गुरुदेव हिकु मौक़े ते चयो, आई एम अ ज़ीरो।
not the English zero, but the Sindhi point, a nukta. हिकु नुक्तो जॾहिं वञी थियूं, नुक्ते खे केरु बि हितां थप्पड़ हणे हुतां थप्पड़, नुक्ते खे परवाही न। नुक्तो पाण चवंदो अरे तव्हांखे सूर त कोन थियो, मूंखे थप्पड़ तव्हां हई, तव्हांखे सूर त कोन थियो, तव्हांखे तकलीफ़ त कोन थी, मूंखे अचो त मां तव्हांखे ज़ोर ॾियां। नुक्ते जी निशानी इहा आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शल अहिड़ी आसीस असां मां किन ते थिए। असीं पाण खे कुझु की न करे सम्झूं, कुझु की न। आई एम नथिंग। हींअर असांजी हालत ॿी आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गीता जो हिकु श्लोक खणो। हिकु श्लोक मूंखे यादगिरी आहे। हिकु वक़्तु हो, it was a sufficiently long period जॾहिं गुरुदेव राति जो 9:30 बजे गीता क्लास हलाईंदा हुआ। गुरुदेव खे किन वापारियुनि दुकानदारनि अची वेनती कई त तव्हीं सत्संग हलायो था 6:45 बजे, असांजा दुकान खुलियल आहिनि, असीं फ़ाइदो वठी नथा सघूं, असीं चाहियूं था असांखे बि कुझु तव्हांजी आसीस मिले। तॾहिं गुरुदेव चयो त हाणे ॿियो बि सत्संग शुरू कंदासीं, जो 9:30 बजे राति जो 9:30 बजे असीं कठा थींदा हुआसीं उन क्लासरूम में। दिल्लीअ में हिकु स्कूल हलंदो हो, उन क्लासरूम में जंहिंखे हींअर असीं संदन कुटिया करे कोठियूं था, जंहिंमें ज़िंदह जोत पई ॿरे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पोइ हिकु श्लोक गुरुदेव खयो। उन हिकु श्लोक ते केतिरा उपदेश ॾिनऊं। हिकु श्लोक आहे, बसि टुरो 2-4 अखर, पर उन श्लोक ते केॾा उपदेश। उन श्लोक मूंखे पूरी यादगिरी की न, मां मायां थो त 9 अध्याय में इहो श्लोक अचे थो ऐं वरी रिपीट थिए थो 18 अध्याय में। मन मना भव, मन मना भव, पंहिंजो मन मूं ॾे मोड़ तूं, मुंहिंजो भक्त थी। मूंखे यज्ञ कर, नमस्कार कर, मुंहिंजी वठि ओट तूं, आत्म पंहिंजे खे मूं सां ॻंढे, बिना कंहिं संदेह अची मिल मूं। हिकु श्लोक अलाए केॾा लेक्चर्स असांखे ॾिना हुआ इन ते। मन मना भव, मन मना, पंहिंजो मन तूं मूं ॾे मोड़, दुनिया जे न मोड़। असीं छा बि चऊं, पर जे न असीं पंहिंजे अंदर जे अंदर में वेंदासीं, असीं ॾिसंदासीं असांजो मन दुनिया पासे मुड़ियल आहे। असांजो आपो अञा उभो थियो बीठो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, श्री कृष्ण चवे थो मन मूं ॾे मोड़ तूं, मन मना भव। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव असांखे हिकु ॾींहुं चयो हो, चयईं त ज़रूरु की न आहे त तव्हीं संस्कृत वञी पढ़ो, संस्कृत वञी सिखो। ज़रूरु की न आहे त तव्हीं रोज़ गीता जो वॾो पाठ करियो, सॼी गीता जो पाठ करियो, पर ज़रूरु ही आहे त तव्हीं पंहिंजे दिलि जे अंदरि भक्ति उथारियो, श्री कृष्ण वास्ते भक्ति उथारियो। हिकु ॻोठाणे जी असां सां ॻाल्हि कयूं। ॻोठाणो हिकु सभा में ईंदो हो,
जिते पंडित कठा थींदा हुआ, पंडित कठा थी गीता जो पाठ पढ़ंदा हुआ ऐं गीता जी सिख्या सम्झण जी कोशिश कंदा हुआ। ॾिसनि था त हे ॻोठाणो रोज़ अचे थो ऐं सॼो वक़्तु हिन जे अखियुनि मां जल पियो वहे। तॾहिं खां पुछनि था त प्यारा तूं अची थो हिते, पढ़ियल की न आहीं, विद्या तोखे न वरिती आहे, पर तुंहिंजे अखियुनि मां जल पियो वहे, सबबु कयो। तॾहिं हिन चयो त मां बेशक हिते ईंदो आहियां, छो त मूंखे हिते जो वायुमंडल ॾाढो वणंदो आहे। वायुमंडल वॾी ॻाल्हि अथव। हमेशह तव्हीं जेकर ॾिसो त सुठे वायुमंडल में पंहिंजो वक़्तु गुज़ारियो था। ज़रूरी की न आहे त तव्हीं शाहूकारनि जे वायुमंडल में वञो या वॾियूं शादियूं थियनि थियूं ऐं ही लख करोड़ माण्हू ख़र्चीनि था। ज़रूरी की न आहे त असीं अहिड़नि मौक़नि ते हाज़िर हुजूं। ज़रूरी आहे त सात्विक वायुमंडल में असीं पंहिंजो वक़्तु गुज़ारियूं। ऐं ही ॻोठाणो चवे थो त मां हिते अचां थो छो त हिते जो वायुमंडल सात्विक आहे, सात्विक वायुमंडल। ऐं मां बेशक संस्कृत ॼाणा की न, मां बेशक तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधां थो पर सम्झां कुझु की नथो। पर जॾहिं तव्हां मां को उथी गीता जो पाठ पढ़ंदो आहे ऐं चवंदो आहे श्री भॻवान उवाच, गीता में वरी वरी लिखियल आहे श्री भॻवान चयो। सिंधी ॿोलीअ में हिन जो तर्जुमो आहे श्री भॻवान चयो, पर संस्कृत ॿोलीअ में आहे श्री भॻवान उवाच। चई उन वक़्तु इहे अखर रुगो मां ॿुधंदो आहियां, उन वक़्तु मां सम्झंदो आहियां त मुंहिंजे अॻियां श्री कृष्ण अची बीठो आहे, चैरियट हथ खे पकिड़े, अर्जुन पुठियां संदसि बीठो आहे। श्री कृष्ण अर्जुन खे वेठो ज्ञान ॾे। पोइ इहा जॾहिं तस्वीर मुंहिंजे अॻियां अची थी बीहे, मुंहिंजे अखियुनि मां जल पियो वहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शल अहिड़ी हालति असांजी थिए, अहिड़ी भक्ति शल असांजे दिलि न अंदरि अचे। भक्तीअ जी ज़रूरत आहे, प्यार जी ज़रूरत आहे, प्रेम जी ज़रूरत आहे। कलकत्ते में असीं वियासीं, जॾहिं ॾुकरु पियो हो, माण्हू अलाए केतिरा रोज़ मरंदा हुआ, बुख रिघे खेनि बीमारियूं अची थींदियूं हुयूं, वेंदा मरंदा। पोइ उते हिकिड़ी सभा हुई, उन्हनि मीटिंग को ठाही। इन मीटिंग जो मतिलबु हो त असीं कुझु पैसा रेज़ करियूं, जीअं असीं ग़रीब माण्हू जिन खे अन्न नथो मिली सघे उन्हनि खे अन्न वठी पहुचायूं। आंध्रा प्रदेश जा ही माण्हू हुआ। मीटिंग कयऊं, प्यारे दादा साधू वासवानी, गुरुदेव साधू वासवानी खे वेनती कयऊं त तव्हीं जेकर इन मीटिंग ते प्रिज़ाइड करियो। गुरुदेव ख़ुशीअ सां संदन वेनती क़बूल कई ऐं गुरुदेव अची अपील कयो, तमामु इन वेरी फोर्सफुल वे, त ही वीचारा जे मरनि पिया तिन खे बचाइण असां सभिनी जो फर्ज़ु आहे। तव्हां मां जेतिरो बि केरु ॾेई सघे, घटि अमाउंट या वधीक अमाउंट, पर हिकु हिकु पैसो कतबु अची सघे थो हिन में। तॾहिं हिकु भेण उथी चयईं त मूंखे कुल टको आहे, तिनिनि में टको हिकु कॉइन हूंदो हो। तव्हां मां किन शायदि ॾिठो न बि हुजे, टको हूंदो हो, टामे जो सिक्को हूंदो हो, रुपए जेॾो, रुपयो हूंदो हो चांदीअ जो, ही हूंदो हो टामे जो। टको अची ॾे, चइजे मूंखे कुल मुंहिंजी मिल्कियत आहे ही टको, मां ही कृष्ण जे
चरणनि में अर्पण करणु चाहियां थी। गुरुदेव ख़ुशीअ सां इहो टको वठी अखियुनि ते रखियो। तंहिं ते उन आंध्रा एसोसिएशन जा भाउर गुरुदेव खे चयऊं त टके मां छा मिलंदो, छो था तव्हां हिन खां टको वठो, हिन खे वापसि ॾियो, हिन खे कमु ईंदो। ऐं गुरुदेव चयो न, चई ही टको शाहूकारनि जे हज़ारनि खां वधीक वैल्यूएबल आहे। छो त हिन भेण जेकी खेसि होसि सभु ॾिनो अथई, ऐं केॾे न भक्तीअ में सुॾकनि सां सदल अखियूं आलियूं हुयूं। ही टको तव्हां लाइ ॿिया केतिरा पैसा छिकींदो। This 2 paise coin will have the power to draw to itself plenty of amount. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, छल इहा भक्ति असांजे दिलनि अंदरि अचे। वधीक तव्हांखे तरसाईंदुसि की न, पर वरी बि इहा ई हिकु वेनती कंदुसि त जेकॾहिं तव्हीं गीता जो पाठ करणु चाहियो त हिननि 3 ॻाल्हियुनि जो ज़रूरु वीचार करियो। पहिरीं ॻाल्हि, असांजो अंतःकरण शुद्ध हुजे। असांजो अंतःकरण शुद्ध कीन आहे। असांजो अंतःकरण तृष्णाउनि सां भरियो पियो आहे। अंतःकरण शुद्ध हुजे, दिलि जे अंदरि प्यास, प्रभु अञा कॾहिं मां आयुसि पे हिते त ॿुधुमि तव्हां मां कंहिं वेठे गीत ॻायो त विया साल गुज़री हीअं न मां शाम अची पहुती आहे। ख़बर की न केॾी महिल थो असांखे सॾु थिए तंहिंखां अॻु तयारु थियूं। सॾु थिए तंहिंखां अॻु असीं पाण खे रंगियूं उन रंग में। शाम मुरारी हे बनवारी मोए अपने ही रंग में रंग ले। छल रंगियूं इन रंग में। मुंहिंजा प्यारा भाउ, मुंहिंजूं भेनरूं, ऐं टी ॻाल्हि, जेको बि श्लोक पढ़ूं घणो न पढ़ूं, पर हूअं घणो न पढ़ो, घणो न पढ़ो। प्रभु नथो चाहे त असीं घणो पढ़ूं। प्रभुअ खे असांजा पुस्तक कोन वणंदा अथव। प्रभु चवंदो आहे त मूं वटि जेकॾहिं तव्हीं अचणु चाहियो त पहिरीं पंहिंजा पुस्तक फिटा करे अचो। मूं वटि केतिरा पुस्तक आहिनि। प्रभु खे न वणंदो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर जेकी बि पढ़ूं तंहिंजो वञी ध्यानु करियूं। सवलो अथव, ध्यानु खां ॾुखी ॻाल्हि कहिड़ा आहे। शांति के कुंड में वञी वेहो, वञी जेको श्लोक पढ़ियो हुजेव सो वरी उचारियो, वरी उचारियो। मन मूं ॾे मोड़ तूं मुंहिंजो भक्त थी, मूंखे यज्ञ कर, नाम संस्कार कर, मुंहिंजी वठि ओट तूं, ऐं आत्म पंहिंजे खे मूं सां ॻंढे, बिना कंहिं संदेह अची मिल मूं। ओनली रिपीट दिस श्लोका अगेन एंड अगेन। तव्हांजे अंदरि क्रिएटिव सेल्फ आहे, हिक जे अंदरि, पढ़ियल हुजे न पढ़ियल हुजे, हिक जे अंदरि क्रिएटिव सेल्फ आहे। उन क्रिएटिव सेल्फ मां केतिरा वीचार ईंदव इन श्लोक जे चौगिर्द। उहे वीचार तव्हांखे वेंदा छिकींदा। ध्यानु करणो आहे पंहिंजे ऊन्हाईअ में घर, अंदरि जे ऊन्हाईअ में घर। असीं अंदरि जे मथा छिड़े ते पिया पंधु कयूं, ऊन्हाईअ में नथा घिरूं, ऊन्हाईअ में घिरो। हिकु ॾींहुं गौतम बुद्ध खे शिष्यनि वेनती कई त असांखे उपदेश ॾियो। पोइ उपदेश हिकु अखर जो ॾिनऊं। उहो हिकु अखर कहिड़ो? खोटियो। जंहिं भेरे चवणु उपदेश ॾियो, गौतम बुद्ध चवे खोटियो। असांजे अंदरि
हीरा मोती लाल पिया अथव, उन्हनि खे रुॻो खूटे कढणो आहे। अहिड़ी आसीस असां ते अचे, छल असीं बि हिन राह सच जी राह में रिख अॻिते अॻिते वधाए हिकु सभागे ॾींहं ते प्यारे प्रभुअ जे कृपा सां, गुरुदेव जे महर नज़र सां असीं बि अंदरि खोटे 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 हिकु सभागे ॾींहं ते पंहिंजी मानिक यात्रा सफल कयूं, सफल करियूं, सफल। ओम ब्रह्म कृपा केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। अवीर सिराव सिंधी कच्छी टेलीविजन।